अस्सलामुअलैकुम। इंसाइक्लोपीडिया सिंधियाना के मुताबिक़ जखरा या जाखरा इन ज़ात वारा समन के औलाद आहिनि ऐं समाटन में शुमार थियनि था। हिननि जे उलाए मुख़्तलिफ़ रवायतूं आहिनि जंहिंमें हिननि जी असलियत जो पतो लगाइण की कोशिश कयल आहे। हिननि लाइ पहिरीं रवायत आहे त हीअ ॼाम लाखे बिन लाखियार समय जो औलाद आहिनि जंहिं 2 शादियूं कयूं ऐं खेसि गंदड़े मल्हा नाले ज़ाल मां 4 पुट थिया, जिन मां नंढो पुटु उन्नड़ हुयसि ऐं जखरो उन जो औलाद आहे। जंहिंमां वरी जखरे खे उॾियण, अरादीन, बुघिया, बुरा, भुट्टा, पलीचा, ॾेथा, ॾेपड़, सहाड़, लाखा, मंगणे पोटा, हिंगोरा, ॻलहड़, महर, होथियाणी, हालाणी, थेबाणी ऐं ओढाणी नाले पुट ॼावा। जॾहिं त ॿी रवायत मुताबिक़ ही सिंध जे हुक्मरान ॼाम जूणे उर्फ़ जून्हा जे पीढ़ीअ मंझि आहिनि, जिन मां वरी पली, सांद, वीढ़, ॼाम, हापड़, घर राहू वग़ैरह थिया। जखरा ज़ात संग्रासीन जो पिणु हिकु पाड़ो बि आहिनि। उन्हनि लाइ रवायत आहे त उहे राणी संग्रास जे पुट ॾिचण पुट खींअरे जो औलाद आहिनि। किताब ज़ातियुनि क़ौमनि ऐं क़बीलनि जी इंसाइक्लोपीडिया जो मुसनफ़ लिखे थो त जाखरो ज़ात ठटे ज़िले ऐं उन जे आसपास रहंदड़ आहे ऐं वॾे रायप जो सॾकोस्तान जे मुल्क जो भरींदा आहिनि। हीअ असल में मक़ामी नस्ल जा माण्हू आहिनि जिन जो तालुक़ु राठौड़ क़बीले सां आहे। राठौड़ क़बीले जे जाखरो जसर ऐं गंदड़े इस्लाम क़बूल कयो। जीअं त जाखरो हिकु बहादुर ऐं दिलेर हो, उन करे राठौड़ मां मुस्लमान थींदड़नि जी ज़ात जाखरो पहलवान पोयां जाखरो सॼी। हिननि सभिनी जो पगदार ऐं वॾो सरमार पोटो आहे। किताब ज़ातियुनि जे इंसाइक्लोपीडिया में लिखियलु आहे त जाखरा समन मल्हान मोहाड़नि ऐं पाढ़नि मल्हान अबड़ा जे पाड़नि जो नालो आहे। हिननि जो बुण बुनियाद अबू लहब समन ऐं उन्नड़नि सां मिले थो। एस सादिक़ अलीअ लिखियो आहे त उन्नड़ वलद समूह खे 28 पुट हुआ, जिन मां हिकिड़े पुट जो नालो जाखरो हो। जाखरा ऐं जखरा उन जो औलाद आहिनि, जिन मां बुघिया, ॾेपड़, ॾेथा, साहड़, लाखा, हिंगोरा, उॾियण, मंगणे पोटा, बुरा, भुट्टा, अराधीन ऐं पलीचा पिणु आहिनि। ठटे ज़िले में अक्सर करे ही ढंढनि जे किनारे ते आबाद आहिनि। जोखियनि जे सालार क़बीले मां हिकु पाड़े जो नालो पिणु जाखरा आहे, लेकिन ही मल्हान आहिनि। मल्हान जी ओड़क मां जाखरो ऐं जखरो ज़ात जी लफ़्ज़ी तकरार, टकराव ऐं उचार जी तमीज़ बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। हर माण्हू जाखरो ऐं जखरो लफ़्ज़ खे हिकु ई तलफ़ुज़ सम्झनि था, जंहिं करे लिखण ऐं पढ़ण में बि को फ़र्क़ु न रहियो आहे। बहरहाल जाखरो ऐं जखरो हिक ई ज़ात जा 2 नाला आहिनि, लेकिन मफ़हूम साॻियो आहे। के हिननि खे अरब ऐं राठौड़े बि चवनि था। हिकु हवाले मूजिबि जाखरे खे हसन, हुसन, हमद, सुरमाण ऐं मंझूं पुट हुआ, जिन जे औलाद पुठियां जाखरनि जे पाड़नि जा नाला पिया। हसन शाख जा मुखिया पाड़ा आरमाणी, पीरज़ादाणी, हुसैनियाणी, सोढे पोटा ऐं काबलाणी आहिनि। हुसन शाख जा मुखिया पाड़ा कली पोटा, मसली पोटा, मगथर पोटा, करीड़ पोटा, गुलामी पोटा, शाही पोटा, ब्राह्म पोटा, आरबाणी, लसड़ा, मंगण पोटा, संजी पोटा, पंजे पोटा, एबाणी, पीरोज़ पोटा, गोबधाया या गोबला आहिनि। मंजान शाख जा मुखिया पाड़ा हली पोटा, मरी पोटा, तमाजी पोटा या तमाचियाणी, खाकुआणी, मखराणी, मींह वसाणी, होथियाणी, ज़ेत पोटा, बजार पोटा, बुलक पोटा, बेग पोटा, रावलाणी, ॾेवराणी, अलानाणी, सुखे पोटा, लधाणी, लाल खानाणी, दरबा, दरिया खानाणी, नांगाणी ऐं मीरवाणी आहिनि। हमद शाख जा मुखिया पाड़ा ओथा, आरेजा, बाजी पोटा, संबक पोटा, कंबर पोटा, लली पोटा, मोहम्मद पोटा ऐं हेजब आहिनि। सुरमाण पोटा शाख मां मीर पोटा आहिनि। उनखां सवाइ रोडाणी, पनो पोटा, गंदड़ा, पंजे पोटा या पंजे पोटा, हारण पोटा, ईसब पोटा, मलाराणी, मंझवाणी, मंझू ऐं मंझा पिणु जाखरनि जा पाड़ा आहिनि। डॉक्टर नबी बख्श खान बलोच किताब सुमरन जे दौर सफ़ा 370 ते लिखियो आहे त जाखरा सुमरन जो पाड़ो आहे। ये सुमरा गबर बिन मोहम्मद सुमरे जो औलाद आहिनि। त उमेद आहे त हीअ वीडियो अवां सॼणनि खे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। त वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो।